विरासती भरिसां ॻोठ नभोड़ो भट्टी में 40 साल क़ाइमु थियल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी मरम्मत न थियण सबबि ज़ुबहाल बणिजी वियो। ॻोठाणा हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। स्कूल जी बिल्डिंग, फर्नीचर, पीअण जो मिठो पाणी तोड़े वाशरूम जी सहूलियत खां महरूम बणियल हिन स्कूल में 100 खां मथे शागिर्दनि जी हाज़िरी हूंदे बि तालीम खाते पारां स्कूल खे बचाइण लाइ के बि उपाउ नाहिनि वरिता विया। इन सिलसिले में रहवासियुनि ऐं सिंधी शागिर्द तहरीक जे अॻवाननि हुमैर सिंधी, अब्दुल लतीफ़ भट्टी, सैवर सिंधी, अब्दुल सत्तार उमरानी ॻोठाणनि तोड़े स्कूल जे शागिर्दनि ॿुधायो त स्कूल जी बिल्डिंग 1982 में तामीर थी हुई, जेका हिन वक़्तु बिल्कुलु तबाह थी वई आहे। स्कूल जी छत जा छापड़ किरण रोज़ जो मामूल थी वियो आहे। स्कूल में फर्नीचर, वाशरूम ऐं पीअण जे पाणी जी का बि सहूलियत मौजूदु न आहे, जंहिं सबबि मासूम शागिर्द खुले आसमान हेठां तालीम पाइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त स्कूल जी हाज़िरी 100 खां वधीक शागिर्दनि लाइ सिर्फ़ु हिकु उस्ताद मिलियल आहे। हुननि जो त काफ़ी भेरा तालीम खाते ज़िले नौशरो फ़िरोज़ खे लिखत में दरख़्वास्तूं ॾियण जे बावजूदु बि तालीम खाते पारां के बि उपाउ नाहिनि वरिता विया। हिननि ॿुधायो त असांजी ॾिनल दरख़्वास्त ते खाते जी टीम आई, जिन स्कूल जी हालत ॾिसी स्कूल जी बिल्डिंग खे गैर तसली बख़्श करार ॾिने तदरीसी अमल बंदि करण जो नोटिस जारी कयो आहे, जंहिं सबबि हितां जे सभई मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हिननि आला इख़्तियारनि वज़ीर आला सिंध समेत तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी असांजे स्कूल खे नई बिल्डिंग समेत समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं हितां जा ग़रीब ॿारड़ा बहितर तालीम हासिल करे सघनि। ॿिए पासे राब्ते ते तालुका एजुकेशन ऑफिसर अब्दुल रऊफ़ सोलंकी ॿुधायो त ॼाणल स्कूल जी बिल्डिंग नाकारा थी चुकी आहे। इख़्तियारनि खे लिखियो उन्हनि स्कूल जो विज़िट करे हिन स्कूल खे क्लासनि अंदरि ॿार पढ़ाइण खां मना कयो आहे। हुन वधीक ॿुधायो त असां पारां हिन स्कूल खे SMC फंड जल्द जारी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।